जय झूलेलाल। चवणी इहा सचो आहे कि अगरि असीं भॻवान जे दर ते वञी मथो नथा टेकियूं पर ग़रीब गुरजान ऐं दीन दुखियुनि जी सेवा था कयूं त पाण ई असांजो भॻवानु असांजे मथां महिर ज़रूरु वसाईंदो। आखाणी इहा आहे कि हिकिड़े शहर में हिकिड़ो शाहूकारु रहंदो हो। उनजो हिकिड़ो नेम टेम ठहियलु हो कि रोज़ु मंदर में वञी मथो टेकींदो हो ऐं पोइ पंहिंजे कम ते वेंदो। उनजो हिकिड़ो नौकर बि हूंदो हो जेको उनजी सार संभाल कंदो हो, छो जो शाहूकारु अकेलो रहंदो हो। मां पायल बारवानी, असीं सिंधी नंबर वन यूट्यूब चैनल तां मां सभिनी सिंधियुनि जो दिलि सां स्वागत थी कयां ऐं इहो चवणु थी चाहियां कि हिन आखाणीअ में ॾिठो वञे अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे, सभिनी जी ॿुधल बि हूंदी, पर अगरि जेतिरो असीं अञा ॿुधंदासीं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं, असांजा ॿार ॿुधंदा त उहो कुझु सम्झंदा बि। त उहो जेको शाहूकारु रोज़ु मंदर में वेंदो हो त अचानक बीमार थो थी पए। त बीमार थिए थो त उथी नथो सघे, हलण खां हलाक थो थी वञे ऐं ॾाढो उदास रहणु शुरू थो थिए। त उनजो नौकर चएसि थो, साईं एतिरो उदास न थियो, ऐं अगरि तव्हांजे मन में कुझु आहे त पंहिंजी दिलि जी ॻाल्हि मूंसां तव्हां कयो। त चएसि थो, अरे छॾे तूं त आई नास्तिक, तोसां मां ॻाल्हि बि कंदुमि न तूं सम्झी न सघंदी। चई साईं तॾहिं बि ॿुधायो न, तव्हांजो मन छो उदास आहे, हिकिड़ो त तव्हां बीमार आहियो, जेतिरो सोचींदा वधीक बीमार थींदा। चएसि थो, मां रोज़ु मंदर में वेंदो आहियां, बाबे जो दर्शन कंदो आहियां, मथो टेके ईंदो आहियां, भॼन भाव ॿुधी ईंदो आहियां, पर हाणे नथो हली सघां, इन करे मां उदास आहियां। दीदी चएसि थो, अरे त उदास छो था थियो? जंहिं भॻवान में तव्हांखे एतिरो विश्वास आहे न त उहो तव्हां वटि अची करे तव्हांखे दर्शन ज़रूरु ॾींदो, ऐं इहो दुख सुख त अचिणो ई आहे। तेती चएसि थो, हाणे ॿुध, तूं मूंसां घणो ॻाल्हाई पियो, आई नास्तिक पर सलाहूं ॾाढी थो ॾी, हिकिड़ो कमु कर, अॼु इहो कमु कंदी छा, जेको चओ मां कंदोसां। चईसि पर न कजां। चईसि छो न कंदुमि ॿुधायो? चईसि तो हीअ वटि 100 जो नोट ऐं हिन मंदर में वञी करे 100 रुपया विझी अचु ऐं मुंहिंजे पारां वञी तूं मथो टेक। चईसि तो साईं तॾहिं तव्हां मूंखे बार बार चयो त मां तव्हांजी ॻाल्हि न मञंदुसि। न साईं, मां तव्हां लाइ इहो बि करणु तयारु आहियां, छो जो मुंहिंजो सोच कुझु ॿियो आहे, तव्हांजो सोच कुझु ॿियो आहे। ठीकु आहे, मां वञा थो। त हुनजो नौकर निकितो, रस्ते में हलंदो थियो, अचानक हुनजी नज़र हिकिड़े तमामु ग़रीब ॿुढे ऐं ॿुढीअ तरफ़ वञे थी, जेके ॾाढो रोइनि पिया, ऐं उन्हनि जे घर थाली पई हुई, ॾाढी ख़ाली थाली पई हुई, ऐं चवनि पिया असां घणनि ॾींहंनि खां कुझु खाधो कोन्हे, केरु असांखे कुझु खाराए। हिते शाहूकार जो जेको नौकर आहे उन्हनि सां ॻाल्हाए थो ऐं चएसि थो, भई तव्हां रो था छाकाणि त तव्हांखे बुख लॻी आहे। पर उनजे नौकर वटि बि को एतिरा रुपया कोन हुआ जो ॿिए जी मदद करे सघे। हिते उहे ॿुढो ॿुढी चवनि था, हा असां घणनि ॾींहंनि खां खाधो कोन्हे, असांखे ॾाढी बुख लॻी। हिते चए थो कि हाणे सेठ खे त ख़बर पवंदी कोन, 100 जो नोट मूं वटि आहे, ज़रूरी कोन्हे मां 100 रुपया ई वञी विझां, थोरो कमु थो कयां, सेठ जे रुपयनि मां हिननि ग़रीबनि खे कुझु खारायां। वञे थो कि खाधे जी थाली खणी थो अचे, पर जॾहिं जंहिंखां वठे थो खाधे जी थाली उनखे 100 जो नोट थो ॾिए ऐं सोचे बि थो, पर उहो इलाही घणा रुपया कटी वियो आहे, घणा रुपया वापसि ॾींदो। त उहो होटल वारो हिनखे सिर्फ़ु 2 रुपया थो ॾिस, 98 रुपया यानी 98 रुपीज़ रखी थो छॾे पाण वटि, ऐं खाधे जी थाली भरे करे ॾेसि थो। ऐं उहो नौकर डिॼी बि थो वञे, ख़ाली 2 रुपया मिलिया आहिनि हथ में, हाणे सेठ खे भॻवान करे ख़बर न पए, पर ॿुधाइण वारो त केरु आहे बि कोन, हल ठीकु आहे ॾिसां थो छा थो थिए। उहा खाधे जी थाली ॿुढे ॿुढीअ जे अॻियां रखे थो ऐं पाण बि वेही थो रहे हुननि जे अॻियां, ऐं उनखे चए थो, हाणे खाओ, तव्हां ख़तमु कयो ऐं इहा झूठी थाली ॾियो त मां वापसि पहुचायां होटल। ॿुढो ॿुढी उन सां खाधो खाइनि था
उहा जूठी थाली खणी वापसि वञी होटल वारे खे ऐं हाणे नौकर आहे त अंदर में परेशान थी ॿ रुपया ई बचा आहिनि ऐं आहिनि त सेठ जा ई रुपया ऐं सेठ खे हिननि जी आशीर्वाद त ज़रूरु मिलणु खपे। उहो नौकर 2 रुपया खणी करे वञे थो मंदर तरफ़ ऐं मंदर में वञी करे कोई 2 रुपया ई थो विझे, 2 रुपया विझी हथ थो जोड़े कि भाई मां पहिरियों दफ़ो आयो आहियां तुंहिंजे दर ते, सेठ खे बि ख़बर आहियां नास्तिक, पर मूंखे माफ़ कजो, सेठ जा ई रुपया हुआ, मां हुन मां ग़रीबनि खे खाधो खारायो आहे, हाणे तव्हां त आयो ई ॼाणी ॼाणंदड़ आहियो, तव्हांखे सभु ख़बर आहे। वापसि हथ जोड़े डिॼी डिॼी वापसि वञे थो पंहिंजे घर त सेठ सां मिले थो ऐं सेठ हुनखे भाकुर थो पाए कि भई मुंहिंजे कारण तूं आहीं अॼु मंदर में, तूं मूंखे भाकुर पाए, सम्झ मूंखे लॻंदो मूंखे भॻवान जी आशीर्वाद मिली वई। सेठ पुछेसि विझी आहे 100 जो नोट? हा विझी आहे 100 रुपया विधा मंदर में, तव्हां चिंता न कयो, तव्हांजा रुपया पहुची विया भॻवान वटि पहुची विया। इहो त चईं, हाणे सेठ खे निंड थी अचे, सुम्ही थो पए, जे सुम्हे थो भॻवान दर्शन थो ॾेसि, चएसि थो शाहूकार तुंहिंजा मूंखे 98 रुपया मिली विया आहिनि अॼु, हुनजे लाइ तूं कंहिंखे थैंक यू चवंदी, कंहिंखे महिरबानी ॾींदी, पाण खे कि पंहिंजे नौकर खे? चएसि थो मां त नौकर खे अॼु महिरबानी चवंदी न, छो जो उहो ई त खणी आयो, पर भॻवान खे कुझु चवे कुझु कोन थो कि मां हुनखे 100 रुपया ॾिना पर 98 छो विधई, चुपचाप करे बसि भॻवान जो दर्शन कई ऐं निंड अची वई। ॿिए ॾींहं ते उथे थो त नौकर चएसि थो साहिब कीअं आहियो? कि मां त अॼु त ठीकु आहे, अॼु वञा थो मंदर में, पर चएसि थो कि तूं 98 रुपया मंदर में विधा त 2 रुपया कया किथे? तो कौन जी तो घबराइजी थो वञे, थो पर दोटो कमु थी वियो त नौकर चएसि थो छा था चवणु चाहियो, सम्झायो? चएसि भॻवान दर्शन ॾिनो मूंखे ऐं चईं कि तूं मंदर में वञी 98 रुपया विझी आयो आहीं, पर 2 रुपया किथे कया मूंखे ॿुधाए? चएसि साईं 2 रुपया मां पंहिंजे मथां ख़र्चु कया। ॻाल्हि तमामु नंढड़ी आहे, हिन मां असां इहो सम्झी सघूं था कि भॻवान वटि भली विया मंदर में 2 रुपया, 98 रुपया ख़र्च कया उन्हनि ग़रीबनि जे लाइ, पर भॻवान खे तॾहिं बि मिलिया 98 रुपया, छो जो भॻवान इहो नथो सोचे या उहो नथो चवे कि तव्हां पंहिंजे बीमारीअ में या ज़बरदस्ती करे तव्हां मुंहिंजे मंदर में अचो ऐं मुंहिंजा भंडारा भरे वञो। अगरि जे तव्हां पंहिंजे भंडारनि मां ग़रीब ऐं गुरजाउनि खे बि कुझु ॾींदा, खाराईंदा, उन्हनि जी सेवा कंदा त सम्झिजो तव्हांजा उहे रुपया मूं वटि पहुची वेंदा। ॻाल्हाइणु चाहियूं इन टॉपिक ते त घणो कुझु ॻाल्हाए सघूं था, पर बसि एतिरो ई, वेंदे वेंदे चवंदसि जय झूलेलाल। मुंहिंजे हिननि आखाणियुनि खे प्यार ॾियो ऐं शेयर कयो ऐं 80 सिंधी नंबर 1 खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो। जय झूलेलाल।